अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और ॾिस रहे हो SDN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं जाती मां असांजे रिपोर्टर अमीर शाह जी। जाती शहर में सहाफ़ी सोशल वर्कर समाजी तंज़ीम पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सोशल वर्कर सहाफ़ी ज़ुल्फ़कार तुर्क, ज़ई समेजू, बाबू गुलाम हुसैन मल्ला, सैयद अशरफ अली शाह, खालिद हुसैन जत ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त अहिड़े अमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। कुझु ॾींहं पहिरीं 22 ऐं 26 डिसंबर ते सिजावर ज़िले में मंशियात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ शाइरीन ऐं सहाफ़ी सियासी समाजी सुञाण धुरियुनि पारां एहतजाज कयो वियो। उन सिलसिले में SHO आफ़ताब जागीरानी, सहाफ़ी इमदाद पठान ते ॾमलजी पियो। सहाफ़ी जे ॿिनि भाइरनि सहाफ़ी इसरा पठान ऐं इब्रा पठान ते बेबुनियादी इल्ज़ाम लॻाए सहाफ़ी इसरा पठान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन IG सिंध, DIG सिंध, SSP सिजावल खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी शहाफ़ ऐं शिफ़ाफ़ जांच कराई वञे, सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, सहाफ़ी बिरादरी मां बेचैनी खटी वञे।